Assalamualaikum everyone, this is your host and host Mazza Sithar and welcome to 7 to 9 with Mazza Sithar में वेलकम चवंदा भलीकार चवंदा उम्मीद है बिल्कुल ठीक हूंदा ख़ुशि हूंदा मज़े में हूंदा हमेशा यही ख़्वाहिश रही है तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो तव्हांजी ज़िंदगी तमामु ख़ूबसूरत नमूने गुज़रंदी हुजे ऐं तव्हांखे ख़बर आहे हर छंछर ऐं आर्तवार ते तव्हां मूंसां गॾु हूंदा शाम जो 6 खां वठी शाम जो 7 लॻे ताईं ऐं कंदा आहियूं कचहरी तव्हां सां हाल वाल कंदा फ़ोन कॉल करंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजी आर्टिस्टनि सां सेलिब्रिटीज़ सां सोशल एक्टिविस्ट सां राइटर्स सां जंहिंजो डिफरेंट फील्ड सां तालुक़ु हुजे उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं सो डेफिनेट ॿी हिकिड़ी ॻाल्हि त सिंध जी ॻाल्हि हमेशह कंदो आहियां सिंध में बेताशा टैलेंट मौजूदु आहे चाहे जेका बि फील्ड हुजे असां वटि खोड़ सारा नौजवान जेके तमामु बहितरीनु राइटर आहिनि एक्टर आहिनि डायरेक्टर्स आहिनि स्टैंड अप कॉमेडियंस आहिनि सुठो लिखनि पिया सुठो ॻाइनि पिया सुठो पढ़ाइनि पिया इवन सुठा डॉक्टर्स आहिनि हर फील्ड में को न को असां वटि स्पेशल आहे ऐं असां वटि यंगस्टर्स यूथ जी ॻाल्हि कयो त यूथ में स्पेशली ॾाढो खोड़ सारो टैलेंट मौजूदु आहे उन्हनि खे पिच करण जी ज़रूरत आहे उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ ॾियण जी ज़रूरत आहे ऐं इंडिविजुअल बेसिस ते ॾाढो तमामु सुठो कमु कनि पिया ऐं उन्हनि खे एप्रिशिएट करणु घुरिजे बिकॉज़ शयूं इलाही रैपिडली चेंज थी चुकियूं आहिनि इंटरनेट सोशल मीडिया डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सभु शयूं सो अॼु ई असां वटि हिकिड़ो नौजवान आहे तमामु फस्ट टाइम उन जो टी वी ते हूंदो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे नौजवाननि खे अपॉर्चुनिटीज़ मिलणु घुरिजे उन्हनि जो राइट आहे उन्हनि खे ज़रूरु चांस मिलणु घुरिजे ऐं जेको आहे उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ मिलणु घुरिजे पंहिंजो टैलेंट जेको आहे उहो ॾेखारे सघनि ऐं तव्हांजे आॾो पेश करे सघनि त छा ही बहितर कमु कनि पिया हिननि खे कहिड़ियूं सजेशन कहिड़ियूं गाइडलाइंस जी ज़रूरत आहे ऐं टैलेंटेड हर माण्हू आहे तव्हांजे ॾिसंदो आसे पासे में जिते किथे को न को टैलेंटेड माण्हू हूंदो हुन में का न का हिकिड़ी स्पेशल ज़रूरु ॻाल्हि हूंदी आहे सिर्फ़ु हुनखे थोरी महिनत जी ज़रूरत हूंदी आहे थोरो हीरे खे तराशण जी ज़रूरत हूंदी आहे ईअं ई आहे अॼु असां हिकिड़ो नौजवान तमामु नंढो नौजवान आहे तमामु 3-4 सालनि खां मीडिया ऐं साइंस स्टडी करे पियो ऐं 4-5 सालनि खां हिकिड़ो शौक़ु आहे ॻाइण जो महिनत करे पियो स्ट्रगल करे पियो ऐं कुझु कंपोज़िशन ठाहियूं आहिनि उन सां कचहरी कंदासीं ऐं मूंखे इहो ई चए पियो त यार मां फस्ट टाइम आहे अलाए कीअं थींदो छा थींदो छा न थींदो मां इट्स ओके डोंट वरी हमेशह नवां माण्हू अक्सर करे ईंदा आहिनि उन्हनि खे प्रमोट कंदा अॼु असां गॾु तजमुल शाह साहिबु गॾु असांखे टेंड मोहम्मद ख़ान खां असांजे पंहिंजो तजमुल कीअं आहे ठीकु आहे अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो फस्ट क्लास ठीकु ठाक माशाल्लाह जेको आहे घणनि सालनि खां पहिरियों ॿुधायो तव्हां पढ़ो छा पिया सर इकरा यूनिवर्सिटी में मीडिया साइंस करियूं था फिल्म एंड टीवी था पढ़ूं अच्छा इकरा यूनिवर्सिटी में मीडिया एंड फिल्म एंड टीवी पढ़ो पिया वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि आहे ॻाइण जो शौक़ु इकरा यूनिवर्सिटी खां पोइ आयो या अॻु में तव्हांखे हुयो न सर ॻाइण जो नंढड़े हूंदे खां हो अच्छा वाह वाह काफ़ी तक़रीबन ऐं 6 क्लास में हुअसि त तॾहिं खां स्कूल में जीअं फंक्शन्स वग़ैरह थींदा आहिनि त उन्हनि में मूं ईअं ई दोस्तनि जे चवण ते ॻाइणु शुरू कयो त उते सभिनी चयो त आवाज़ु सुठो आहे तोखे ॻाइणु घुरिजे बसि पोइ मूंखे पाण खे फील थियो त हा ऐं अगरि प्रैक्टिस करियां त ऐं थी सघां थो कुझु त पोइ मां ऐं गिटार बि पाण प्ले करे वेंदा हुआ सॼो जी सर गिटार बि प्ले करे गिटार ते केतिरी महिनत लॻी घणा साल लॻा गिटार खे प्रॉपर्टी सर गिटार तव्हांखे आउं ॿुधायां त मतिलबु मूं पर्सनली कंहिंखां सिखियो कोन्हे गिटार जो मुंहिंजो टीचर आहे यूट्यूब सही मां जेको बि गिटार सिखियो उहो यूट्यूब तां सिखियो आहे ऐं तक़रीबन 3 खां 4 कलाक रोज़ आङुरनि मां रत वही अचे जीअं माण्हू खे वेरी गुड ईअं प्रैक्टिस कंदा जी माना इहो तव्हां पाण ई सिखियो आहे यूट्यूब पाण ई अच्छा मुंहिंजे शो में ॿियो कोई हिकिड़ो दोस्त बि हुयो जेको ॻाल्हि करे पियो त उहो मां जेको आहे गिटार ईअं ई सिखियो आहे त माना पाण यूट्यूब तां सिखियो या न कयो ऐं कहिड़ी एजुकेशन आहे हाणे यूट्यूब ते गिटार लाइ क्लासिस वठणा हूंदा उहे सभु कार्ड्स वग़ैरह प्ले करे वेंदा जी जी वेरी गुड यार तमामु सुठी ॻाल्हि आहे गिटार बि प्ले कंदा आहियूं दरबुको बि प्ले करे वेंदा आहियूं दरबुको सर आउं नेचुरली सिखियो आहियां अच्छा जी जी दरबुको अच्छा जेको जी जी अच्छा इहो दरबुको इट इज़ कॉल्ड वेरी गुड सो तव्हां 4-5 सालनि कमु कयो त पोइ कहिड़ी इंस्पिरेशन हुई कहिड़ी मोटिवेशन हुई कंहिंखे ॾिसी करे तव्हां चयो हिन जहिड़ो सिंगर थियणो आहे हिन वांगुरु ॻाइणु घुरिजे हिन वांगुरु हिकिड़ो स्टाइल हुजणु घुरिजे हिन वांगुरु गाना कयां सर नंढड़े हूंदे खां माण्हू जो हिकिड़ो आइडल हूंदो आहे त मूं पर्सनली जेको ॿुधो उहो नुसरत फ़तेह अली ख़ान साहिब खे ॿुधो शुरू खां मुंहिंजो उन जो ई शौक़ु रहियो ॿियो आम आर्टिस्ट ॿुधी 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 हिन जहिड़ा थियूं हुन जहिड़ा थियूं काफ़ी इंडिया जा फेवरेट सिंगर्स आहिनि पाकिस्तान जा आहिनि पर मतिलबु मेन जेको मुंहिंजो आइडल उहो नुसरत फ़तेह अली ख़ान साहिबु नुसरत अली ख़ान थी नेवर कॾहिं बि जेको हुन गिटार ते न ॻायो हूंदो न उन्हनि जो जेको रुझान हो कवाली जो त पोइ तव्हां गिटार छो खयों आहे जेके तव्हांखे उहो त पोइ तव्हां क्लासिकल में हली वञो न सर क्लासिकल गिटार बि अची थो वञे बिल्कुलु अचे थो ऐं उहो माना माण्हू उनखे अंडरस्टैंड बि कंदा डाइजेस्ट बि कंदा ठीकु आहे बिल्कुलु बिल्कुलु सर म्यूज़िक जी जेका आहे सा बेसिक जेका आहे उहा क्लासिकल ई आहे ठीकु आहे इंडियन क्लासिकल जेको त इन्हनि जे पुठियां जी कहाणी जेका बि आहे उहा हिकिड़ी लाइन ते बीठल आहे तव्हां हिकिड़े फील्ड जी तव्हांखे अगरि ख़बर आहे
त हिन जे पुठियां ही ॻाल्हियूं आहिनि त तव्हां सभु कुझु प्ले करे वेंदा अलाए तव्हां पॉपअप में क्लासिकल तव्हां सिखी छॾियो तव्हां पॉपअप में बि अची वेंदा तव्हां जैज़ में बि अची वेंदा तव्हां रॉक में बि अची वेंदा काफ़ी शयूं तव्हां सिखी वेंदा अच्छा ॿिया बि खोड़ सारा नौजवान आहिनि जेके अॼुकल्ह सोशल मीडिया ते ॻाइनि पिया डिफरेंट पेजिस आहिनि उन्हनि जा एस्थेटिक सिंधी पेज आहे उहो ॾाढो हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म आहे जेको अक्सर करे यूथ खे प्रमोट थो करे मूंखे ख़बर पई आसिम आहे उहा दे आर डूइंग अमेज़िंग ॾाढो लाइक छोकिरा आहिनि ॾाढो महिनत कनि पिया ऐं त ओवरऑल जेको सिंधी अॼुकल्ह म्यूज़िक थिए पियो छोकिरा गिटार ते परफॉर्म कनि पिया गिटार खणी गाना कंपोज़िशन पाण ठाहिनि पिया ऐं ॾाढी सुठी कंपोज़िशन ठहनि पिया उहो कीअं पियो लॻे तव्हांखे अॼुकल्ह छोकिरा सर बिल्कुलु असांखे दिलि सां वणे पियो असांखे त ख़ुशी थी थिए त मतिलबु सिंधी कल्चर सिंधी गाना प्रमोट था थियनि हींअर त काफ़ी ट्रेंड थो हले सिंधी अच्छा हिन वक़्तु ताईं तव्हां केतिरा मतिलबु हिन वक़्तु ताईं मतिलबु कलाम कवर कया आहिनि गीत कलाम कवर कया आहिनि या सर काफ़ी कया आहिनि मां तव्हांखे ॿुधायो 6 साल मूंखे थी विया आहिनि त मतिलबु इलाही थी विया आहिनि अच्छा 6 साल थी विया जी बिल्कुलु वेरी गुड अच्छा पोइ तव्हां हिन में यूनिवर्सिटी वग़ैरह में प्रोग्राम में इवेंट्स में परफॉर्म कंदा आहियो यूनिवर्सिटी जो सर फ़िलहालु त असांजो फर्स्ट ईयर जेको उहो कोविड में निकिरी वियो ऑनलाइन त उन खां पोइ जैमिंग सेशन्स रखंदा आहियूं यूनिवर्सिटी में अलाह जो शुक्र आहे काफ़ी फैम मिलियो आहे उते ई बि काफ़ी फैम मिलियो आहे अच्छा वेरी गुड यार फर्स्ट क्लास सो अॼु असांखे स्टार्ट छा सां कंदासीं जेके तव्हां ॾिसो ॾाढो सुठा पंहिंजा सखर जा शिकारपुर लाड़कानो हैदराबाद चंडू मोहम्मद खान मीरपुर खास थरपारकर जा खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि जंहिंमें ॾाढो टैलेंट मौजूदु आहे जेकॾहिं एतिरी अप्रोच रखनि था शयुनि खे अंडरस्टैंड कनि था म्यूज़िक जी एक्चुअल ग्रामर खे अंडरस्टैंड कनि इज़ वेरी अमेज़िंग वी नीड टू प्रमोट वी नीड टू ओन ऐं उन्हनि खे असांखे पंहिंजे आर्टिस्टनि खे ज़रूरु सपोर्ट करणु घुरिजे ऐं तजमुल खां कुझु न कुझु ॿुधंदा तजमुल स्टार्ट छा खां कंदा जेको आहे प्लान स्टार्ट सर आउं स्टार्ट कंदुसि हिकिड़े सूफ़ी गाने खां वाह वाह जेको सुर मारो ई ते गानो आहे वाह वाह सुरनि जी बि ख़बर आहे सॼी जी सॼी न पर मतिलबु पढ़ंदा आहियो सुरनि जी ख़बर आहे त हीअ फलाणे सुर में आहे फलाणे जी जी सुर मारी सर जेको शाइरी में थिए थो मारे मारी ते शाह साईं जी आहे वाह वाह शाह भटाई रहमतुल्लाह सरकार जी बिल्कुलु शाइरी हूंदी सुर मारी बिल्कुलु ॿुधायो सर बिल्कुलु श्योर तव्हांजो पंहिंजो शो आहे सफ़ा रिलैक्स थियो टेक इट ईज़ी कयो ऐं मां हमेशह चवंदो आहियां त असां वटि बेताशा टैलेंट मौजूदु आहे पंहिंजे टैलेंट खे डिग आउट करण जी ज़रूरत आहे प्रमोट करण जी ज़रूरत आहे ऐं तव्हांखे उमेदु कयां थो अॼु तजमुल असांखे मायूस न कंदो ऐं जेका हुनजी महिनत आहे उहो ज़रूरु ॿुधाईंदो असांखे इजाज़त आहे सर सर बिल्कुलु खान साहब तुझो लागिया है सोवरन जा डुखड़ा होला हो लज़े मंजिला है कैद में सुमराई बंधन में आया बांधी बांधी मौला बंधन में आया बांधी बांधी मौला आऊं माण्हुनि लाइ मांदी माण्हू मोलाए मांदा
नबियों शाहू लतीफ चवे अल्लाह मुर्शिद कोट लतीफ चवे मियां हो वार नया का वांदी वांदी मौला वार नया का वांदी वांदी मौला आओ माण्हुन लाइ मांदी माण्हू लाइ मांदा आओ सागिन लाइ मांदी माण्हू लाइ मांदा ओ अल्लाह कणी वो हिते आंदा आंदा मौला मौला कणी वो हिते आंदा आंदा मौला आओ माण्हुन लाइ मांदी माण्हू लाइ मांदा रिम झिम बरसी बादल आया रिम झिम बरसी बादल रिम झिम बरसी बादल आया रिम झिम बरसी बादल छम छम चिर चमकाया माँ छम छम चिर चमकाया माँ तने अंदर में लगियूं तवारूं तने अंदर में लगियूं तवारूं अल्फी अश्क जी पाया माँ अल्फी अश्क जी पाया पाया अल्फी अश्क जी पाया माँ रिम झिम बरसी बादल आया रिम झिम बरसी बादल वाह वाह तजमुल वाह वाह फर्स्ट क्लास तमामु सुठो तमामु बहितरीनु ऐं आवाज़ु तव्हांजो माशाल्लाह मां फर्स्ट टाइम ॿुधो ॾाढो सुठो आवाज़ु आहे थैंक यू सर कार्ड्स वार सही प्ले रखियो सो मूंखे लॻो त या त गिटार ऐं तव्हांजी लैंग्वेज जो गिटार जो आवाज़ु थोरो मतिलबु वधीक मथे हुयो अच्छा अच्छा ॻायो त सफ़ा फर्स्ट क्लास त माशाल्लाह ऐं ॾाढो सुठो पियो लॻे तमामु सुठो पिया ॻायो जेके पाण अच्छा राग जी कंहिंखां वरिती आहे मतिलबु उहा क्लासिस या राग सिखियो आहे जंहिंखे के दागू ॿुधाईंदा आहिनि न न न न न अहिड़ो कुझु कोन्हे कयो अच्छा कुझु बि न कयो नेवर हैपेंड हिकिड़ी कॉल आहे असां वटि जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी तव्हां केरु था ॻाल्हायो साईं गुलाम नबी सोरो बदीन खां साईं कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्लाह जो शुक्र फर्स्ट क्लास छा चवणु चाहींदो सर कॉल कई तव्हां साईं बसि प्रोग्राम जी ॾिठो थी पिए त वरी उनजे लाइ वरी शौक़ु थी पियो मुंहिंजे साईं वारनि सां ॻाल्हाए वठूं अच्छा अच्छा सर सर थैंक यू सो मच तव्हांजी मोहबतूं तव्हांजूं कीअं बदीन जो मौसम कीअं आहे बदीन जो थधि हूंदी साईं बदीन जो मौसम ज़बरदस्त लॻो पियो वीह बि सर्दी वर्दी ॾाढी अथव हा ॾाढी सर्दी अथमि सर कराची बि थोरो जो हवा हवा शुरू थी वियो आहिनि हिकु ॿिनि ॾींहंनि खां अच्छा हा छा कंदा आहियो सर साईं बसि मिड़ई प्राइवेट जॉब अच्छा कीअं बोले कमकार तव्हांजो अल्लाह जो शुक्र फर्स्ट क्लास का फरमाइश आहे असां तव्हांजी फरमाइश बसि इहो ई तव्हांजो थैंक्स हुयो त प्रोग्राम जे लाइ जी त असांजी बदी जी नंढड़नि फनकारनि खे तव्हां मौक़ो ॾिनो पंहिंजे प्रोग्राम में I always give chance दादा I always हमेशा गुज़िरियल हफ़्ते जो प्रोग्राम हले पियो हुनमें ॾाढी ख़ुशी थी असांखे असां पंहिंजा फनकार ॾिठासीं कच्छी सीवी ते न न बिल्कुलु सर उनजे लाइ कोशिशि कंदा असां आहियूं जंहिंजो जंहिंजो कच्छी राइट टीवी आहे सॼे सथ जो टैक्सी लाइ ॻाल्हि कई आहे न न बिल्कुलु मुंहिंजी हमेशह खां कोशिशि हूंदी आहे त पंहिंजे नौजवान जेके बि आर्टिस्ट आहिनि शायदि मूंखे अप्रोच कंदा आहिनि मां उनखे रिप्लाई बि कंदो आहियां ईअं न आहे त न कंदो आहियां ऐं मां ओपन बिल्कुलु फोरम सही। मूं वटि मां कोशिशि कंदो नौजवान सिंगर आहे एक्टर आहे राइटर आहे डायरेक्टर्स जेके बि नची सघनि था दे कैन बी पार्ट ऑफ द शो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी ज़बरदस्त। सिंधी नौजवान हमेशह चवंदा पंहिंजे आर्टिस्टनि खे प्रमोट कयो पंहिंजे आर्टिस्टनि खे सपोर्ट कयो ठीकु आहे सुठी ॻाल्हि आहे सर सिंधी माण्हू खे तव्हां प्रमोट कयो था ऐं कशिश केती आहिनि इहे जेके असांजा सिंधी उहे ई असांजे माण्हू खे प्रमोट कनि था ऐं उनजो टैलेंट जेको आहे सिंधी जो ज़ाहिर थिए थो सिंधी माण्हू खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे न न परसेप्शन चेंज थो थिए बिल्कुलु असांजा नौजवान तमामु सुठो परफॉर्म कंदा डेफिनेट इंटरनेशनल लेवल ते हिकिड़ो सुठो सॉफ्ट इमेज डेवलप थींदो वेंदो असांजो ऐं डेफिनेट वी आर डूइंग अमेज़िंग ऐं तव्हां ईअं सपोर्ट कंदा कयो ऐं इनशाला बिल्कुलु सर इन मंच ते नवां नवां आर्टिस्टनि खे तव्हां ज़रूरु ॾिसंदा थैंक यू सो मच सो वेल तव्हांजी कॉल बि कंदा रहो तव्हांजो फीडबैक बि ॾींदा रहो ऐं हमेशह दिलि सां चवंदो कोशिशि कंदो आहे त सभिनी आर्टिस्टनि खे जेके बि नवां आर्टिस्ट आहिनि यंगस्टर उन्हनि खे ज़रूरु प्रमोट करणु घुरिजे हिकिड़ो गानो प्ले कंदासीं गाने खां पोइ कचहरी कंदासीं डोंट गो अवे वी विल बी राइट बैक वियर्स वेलकम बैक टू शो में तव्हांखे ख़ुशामद थी वेंदो भलीकार अॼु असां तजमुल गॾा कचहरी कयूं था तजमुल तमामु बहितरीनु पियो ॻाए तमामु सुठो पियो ॻाए ऐं डेफिनेट फर्स्ट टाइम आहे ऐं कोशिशि करे पियो त आवाज़ु ॾाढो माशाल्लाह सुठो आहे ऐं तव्हां बि कुझु चवणु चाहियो था शेयर करणु चाहियो था बिल्कुलु कॉल कयो नंबर आहे 02135388202 ते कॉल करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था उनखे अलावा सोशल मीडिया फेसबुक ते जॉइन करे सघो था पोस्ट करे सघो था का बि फरमाइश आहे का बि सजेशन
अॼु तजमुल असां खोड़ सारा गीत ॿुधंदासीं, खोड़ सारा कलाम ॿुधंदासीं, खोड़ सारा सॉन्ग्स ॿुधंदा जेके हिन कुझु कवर कया आहिनि, थोरा थोरा करे ॿुधाईंदो, इंजॉय कंदासीं। अच्छा तव्हां हूअं मतिलबु कंहिंखां क्लास या सिखिया न आहे वरिती ॻाइण? न सर। अच्छा कॾहिं बि न, पाण ई जेको आहे सभु शइ पोइ को के माण्हू ॿुधाईंदा आहिनि त यार हिते सुर ठीकु न हुयो, हिते हीअं हुजणु खपे, ईअं कॾहिं थियो? हाँ सर, काफ़ी थींदो आहे, छो त मूंसां पर्सनली मसइलो इहो थींदो आहे, तव्हां कॾहिं कॾहिं आउट ऑफ स्केल वेंदो हलियो आहियां, त उन ते हींअर कोशिशि करियां पियो त मतिलबु स्केल मेंटेन करण जी कोशिशि करियां त पोइ सिखिया हुजणु घुरिजे न तव्हांखे? बिल्कुलु सर, बिल्कुलु टीचर तव्हांजो हुजणु ज़रूरी आहे अगरि तव्हां हिन फील्ड में आहियो त टीचर को करे छॾियो की तव्हांजो इंस्पिरेशन तव्हांजी शुरू खां वठी नुसरत फ़तेह अली ईअं खान सर आहिनि हैदराबाद में उस्ताद जी शान आहिनि, उन्हनि सां मुंहिंजो ॾाढो सुठो वास्तो आहे, मूंखे गाइड कंदा रहंदा आहिनि हिन जे रिलेटेड। वेरी गुड वेरी गुड। ऐं हाणे तव्हांजा को प्रॉपर गाना वाना लॉन्च कोन थिया आहिनि? न न सर, बिल्कुलु अञा को कॾहिं बि न, तयारी आहे अॻिते हली करे? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा ॻाइणु माना छा था सम्झो ॻाइणु तव्हां माना ॿियूं जीअं एजुकेशन पढ़ो पिया, तव्हांजो फिल्म एंड टीवी सां बि वास्तो आहे, त सॼो इहो ई मतिलबु सभु कुझु ड्रीम हुजे इन में ई कमु करिणो आहे, इहो ई सभु कुझु करिणो आहे? सर मुंहिंजो नंढड़े हूंदे खां जेको ड्रीम आहे उहो इहो ई आहे त मूंखे टीवी ते अचिणो आहे। हा, ऐं कीअं बि अचां, एज़ अ सिंगर अचां, एज़ अ एक्टर अचां, एज़ अ मिमिक्री आर्टिस्ट अचां, कुझु बि करे मूंखे अचिणो आहे। आर्टिस्टिक तव्हां वटि माना आर्ट आयो, आर्टिस्ट में सभु शयूं अची वञे थी। अच्छा वेरी गुड यार। पोइ तव्हां सिंगिंग छो माना सिंगिंग वधीक कंफर्टेबल आहियो? माना सिंगिंग आवाज़ सुठो आहे? सिंगिंग में सर बिल्कुलु आउं वधीक कंफर्टेबल आहियां। ॿिया जेके नौजवान कमु कनि पिया, सिंधी नौजवान कहिड़ा अॼुकल्ह जेके छोकिरा कमु कनि पिया तव्हांखे लॻंदा आहिनि ॾाढो सुठो कमु पिया कनि? सर हैदराबाद में इतिहाद बैंड आहे, मुंहिंजो दोस्त आहे ॾाढो सुठो, ज़ैन नालो आहे हुननि जो, सर काफ़ी बहितरीनु ॻाईंदा आहिनि ऐं मोस्टली जेको आहे उहो कवर कंदा आहिनि सूफ़ीज़म। सही सही। ॾाढो हींअर यूट्यूब ते बि ट्रेंडिंग ते था हलनि, ऐं ॾाढो ॿुधंदो आहियां उन्हनि खे। अच्छा ॾाढो सुठो यार, बिल्कुलु उन्हनि नौजवान खे सपोर्ट करणु घुरिजे। उन्हनि खे छा नालो आहे हुननि जो? सर ज़ैन नालो आहे हुनजो, इतिहाद बैंड। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक शो। त तव्हांखे शो में भलीका चऊं था, ख़ुशामदी चऊं था, ॾाढो मज़ो अची रहियो आहे। तजमुल ॾाढो सुठो पियो ॻाए, तजमुल सां कचहरी कंदासीं, हाल वाल कंदा तजमुल सां। तजमुल हाणे तव्हांखे क्लासिस वठणु घुरिजे, प्रॉपर कोई उस्ताद करणु घुरिजे, जेके तव्हां क्लासिकल वञिणो आहे, तव्हांजो सोच आहे त आउं माना इन लेवल ते वञी करे कवाली या तसौफ़ खे या इन लेवल ते वञी वॾनि वॾनि शाइरनि खे ॻाइण लाइ हिकिड़ी अंडरस्टैंडिंग अप्रोच ऐं हू खपे। तजमुल सुठे सिंगर लाइ व्हाट डू यू थिंक, सुठे सिंगर खे करण लाइ व्हाट डू यू थिंक कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे सुठो सिंगर थियण लाइ? छा छा हुजणु घुरिजे? प्रैक्टिस, टाइम, स्ट्रगल। रियाज़ तव्हां कंदा आहियो? हाँ सर। अच्छा रियाज़ घणा कलाक कंदा आहियो डेली? सर डिपेंड थो करे, जंहिं ॾींहुं फ्री हूंदो आहियां हा उन ॾींहुं रियाज़ कंदा। अच्छा रियाज़ कंदा आहियो, तमामु वेरी गुड। अच्छा स्टडी के टाइम कीअं पिया ॾियो तव्हां? स्टडी के बि अलाह जो शुक्र आहे, मतिलबु जीअं माण्हू चवंदा आहिनि दीन ऐं दुनिया खे गॾु खणी हलणु, असां फील्ड खे ई पढ़ाई खे गॾु खणी। अच्छा वेरी गुड। तमामु पढ़ाई सेमेस्टर वग़ैरह सभु क्लियर हूंदा? जी जी अलाह जो शुक्र आहे सर, हींअर मुंहिंजी 3.68 GPA बि ठहियल आहे। माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। बॉर्न आर्टिस्ट आहिनि जेको। अच्छा तव्हांखे थियणो छा हुयो, ड्रीम छा हुयो ज़िंदगी में? सर थियणो मूंखे बसि इहो जो आर्टिस्ट था आहियां, मूंखे टीवी ते अचिणो कीअं बि करे, ऐं एज़ अ मिमिक्री आर्टिस्ट अचां, एज़ अ सिंगर अचां, एज़ अ पोएट अचां, कुझु बि करे मूंखे टीवी ते अचिणो। अच्छा त मिमिक्री बि तव्हां करे वेंदा आहियो? जी सर। कंहिंजी मिमिक्री करे वेंदा आहियो? जेकॾहिं लेट सपोज़ कंहिं कयूं तव्हां, कंहिं डिस्कवर कंहिं कयो तव्हांखे, कंहिं चयो त यार यू कैन बी अ गुड आर्टिस्ट, स्टैंड अप कॉमेडियन? सर मिमिक्री जो मुंहिंजो सीन इहो आहे त जेको माण्हू मूंसां ॻाल्हाईंदो पियो आहे, ऐं जजी तरह अगरि हुनखे नोट करियां त आउं उनजे कैरेक्टर में वञी सघां। अच्छा वेरी गुड। त पोइ कहिड़े कहिड़े कैरेक्टर्स कया आहिनि? सर ईअं नाना पाटेकर जो इलाही दफ़ा कयो आहे, पंहिंजो अमिताभ बच्चन जो कयो आहे, शाहरुख खान जो हिकिड़ो डायलॉग चवंदो आहियां। हा अच्छा इहे त नाना पाटेकर ऐं बच्चन साहब असां वटि जेके बि आहिनि, असां वटि आर्टिस्ट जेके पाकिस्तानी आर्टिस्ट आहिनि, पाकिस्तानी स्टार्स आहिनि, कॾहिं उन्हनि खे फॉलो कयो आहे, ॾिठो? सर तमामु घटि। इंस्पिरेशन त असां सभिनी जो ॾो रही आहे न घणी, इन जे करे। जी बिल्कुलु। अच्छा ॻाइण में बि तव्हां उस्ताद नुसरत अली खान खे त रियाज़ बि कंदा आहियो, तमामु सुठी ॻाल्हि आहे। स्टडी बि मैनेज कयो पिया, पढ़ाई खे मैनेज कयो पिया, क्लियर कयो पिया, तमामु वॾी ॻाल्हि आहे। अल्टीमेट ड्रीम छा आहे? अल्टीमेट केसि ताईं वञिणो आहे, छा करिणो आहे? हाणे त प्रॉपर अची विया आहियो तव्हां? जी बिल्कुलु सर, ड्रीम मुंहिंजो इहो ई आहे त मूंखे जाम सक्सेसफुल थियणो आहे लाइफ में इंशाल्लाह। माण्हू मुंहिंजे अंडर सर कमु कनि, ऐं कंहिंजे अंडर कमु न कनि। इहो ड्रीम आहे त माण्हू तव्हांजे अंडर कमु कनि। तमामु त तव्हां अहिड़ो कमु कंदा? इंशाल्लाह सर, स्ट्रगल हले थी, महिनत हले थी। कंहिं डिसअपॉइंट थियो, कंहिं डिसअपॉइंट कयो तव्हांखे? काफ़ी सर, काफ़ी मतिलबु आउं इहो मञंदो आहियां ॻाल्हि त मतिलबु जेतिरो तव्हां डिसअपॉइंट थींदा, ॿिया जेतिरो तव्हांखे डिस्करेज थींदा, ओतिरो ई तव्हांखे धिको मिलंदो अॻियां वधण जे लाइ। जेतिरो मूंखे ॿियो माण्हू डिस्करेज थो करे, ऐं ओतिरो ई सर उन शइ ते फोकस कंदसि, उहा शइ इम्प्रूव कंदसि,
महिनत कंदसि हुन ते आऊं। चलो तमामु सुठी ॻाल्हि आहे, अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे। हाणे छा पिया ॿुधायो तव्हां असांखे? सर सिंधी गानो ॿुधाईंदुसि तव्हांखे हिकिड़ो वाह। मेरा चना जो। बिल्कुलु। ये हसी जिंदगी है गुजरी वही, ये हसी जिंदगी है गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, ये हसी जिंदगी है गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, जो वले चाहु डई एडो वैसा हु डई, जो वले चाहु डई एडो वैसा हु डई, हुन जुदाई कई का खबर ही न पई, ये हसी जिंदगी गड हासू तो हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, गड हासू तो हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मोकला हे मुखां खिलंदे रूंदे, मोकला हे मुखां खिलंदे रूंदे, अलविदा चई वए का खबर ही न पई, ये हसी जिंदगी है गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। वाह सर वाह, वाह वाह, तमामु फर्स्ट क्लास, तमामु सुठी ॻाल्हि आहे न। हिकिड़ी शइ ॾाढी सुठी आहे त जेकॾहिं असांजा नौजवान जेको बि आहे, जेकॾहिं स्पेशली असां सिंगर्स जी ॻाल्हि कयूं जेके ॻाइणु चाहिनि था, जेकॾहिं उहे पंहिंजनि ई आर्टिस्टनि खे कवर कनि था, पंहिंजनि ई आर्टिस्टनि खे आइडियल सम्झनि था, पंहिंजनि ई सिंगर्स खे को कनि था, त इहा तमामु मूंखे ॾाढी ॻाल्हि अट्रैक्ट करे थी, तमामु सुठी लॻे त पंहिंजनि आर्टिस्टनि खे प्रमोट कयो था, इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो जेके जेके पंहिंजा आर्टिस्ट आहिनि, जेके सिंधी आर्टिस्ट आहिनि, लिविंग लेजेंड्स एंड कोर्स वारा आहिनि, हिननि ऐं हुननि जा कुझु कुझु कलाम ॿुधा त ॾाढा ॾुखिया कलाम आहिनि, इन्हनि ॻायो कीअं, एॾी ख़ूबसूरत शाइरी, कहिड़ी शाइरी तव्हांखे वधि सुठी लॻंदी आहे यार, हीअ शाइरी मां माना कंफर्टेबल आहियां, अहिड़ी शाइरी हुजे? सर शाइरी मूंखे मोस्टली उहा वणंदी आहे जंहिंमें दर्द हुजे। दर्द हुजे, वाई दिस हैपन दर्द? सर बसि हिकिड़ी अंदर जो कनेक्शन आहे हिकिड़ो मुंहिंजो दर्द सां। छा कनेक्शन आहे तव्हां यार, माना आउं चवंदुमि आई शुड बी मज़ा सेठा राइट आउं छा दर्द आहे, छा मतिलबु छा फील छा थींदो आहे तव्हांखे, हिकिड़ो फील थींदो आहे, पेन फील कंदा आहियो? हा सर बसि मुंहिंजो जेको ॻाल्हि आहे अंदर जी उहा इहा ई आहे, त आउं तेसि ताईं ॻाए कोन सघंदो आहियां जेसि ताईं हुनखे फील न करे सघां। अच्छा, जेको गानो सर आउं फील कंदो आहियां, जेका लिरिक्स, पोइ आउं तमामु सुठी ॻाए वेंदुसि। अच्छा वेरी गुड। हिकिड़ी कॉल आहे, अच्छा जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा केरु था ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? वाह भाई अब्दुर्रहमान ॻाल्हायां थो, ख़ुशि आहियो, ख़ैर करा ठीक ठाक? सर फर्स्ट क्लास ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, तबियत ठीकु आहे? खैर अल्लाह जा एहसान करा। बस मां अब्दुर्रहमान ॻाल्हायां थो बलूचिस्तान गदा के शहर में। अच्छा सही सर, बलूचिस्तान को बिल्कुलु गदा पहुंचा, कीअं आहियो, ठीकु आहियो? मौसम कीअं आहे बलूचिस्तान जो? साईं मौसम ॾाढो सर्दी आहे, बसि एॾो सर्दी आहे त मां तोखे छा ॿुधायां, बिजली बि हद करे छॾी आहे। अच्छा इलाही सी थी वियो आहे न? हा बिजली बि हद करे छॾी आहे, बिजली बि 7 ईंदी आहे त राति जो 12 ईंदी आहे, हा हा, वरी असुर जो 4 बजे ईंदी आहे, माण्हू निमाज़ पढ़ंदा आहिनि, तराजू कंदा आहिनि, निमाज़ वग़ैरह पाणी गरम वग़ैरह कंदा आहिनि, सुबुह 6 ईंदी आहे। अच्छा वेरी गुड यार। जी जी बसि इहो टाइम भलो पियो अथव न, बाक़ी हू त अॻे चकर त अॻे बंदि कंदा, 2 बजे बंदि कंदा, राति जो त सुबुह जो 10 ईंदी, इहो बेकार टाइम हुयो।
हाँ हाँ हाणे वरी अलाह जी महिरबानी लॉकडाउन जी शाबत था हाँ बिजली जो टाइम वरी चेंज कयो त हाणे सियारो आहे गर्मी न आहे बिजली मज़ो न आहे हाँ हाँ हाणे वरी बिजली टाइम सही कयो अथनि माना 7 खां वठी 12 ताईं हलंदी आहे राति जो 12 ईंदी आहे 4 बजे फिक्स ॾींदा आहिनि वरी माण्हू उथनि था निमाज़ पढ़नि था सही आहे चांहि चांहि हाणे मच कचहरी स्टार्ट थी वई आहे हाँ साईं बिल्कुलु फैमिली वग़ैरह दोस्त वग़ैरह ॾे ईंदा आहियूं हाणे बि तव्हांजो शो हले पियो वरी चेपल बंदि थी वई हाँ। अध में हाणे संगत फोन कई चई अच मच लॻो पियो आहे काठियूं बाठियूं अहिड़ियूं लॻा पिया आहिनि तूं घर ॾे वेठो आहे मां अचूं था भाऊ वाह खां जो शो ॾिसूं पिया सही आहे अचूं पिया चलो अदा अच्छा, थैंक यू ठीकु तव्हांजी आहे। का फरमाइश आहे हा साईं फरमाइश आहे असांखे मंताब लाचार जो को कलाम हुजे सुठो मंताब लाचार जो न रहंदे तूं न रहंदुसि मां विड़ू छा लाइ हे दुनिया फानी आहे साईं इहो गानो असांखे ॿुधायो प्लीज़ चलो कोशिशि कयूं था ममता अल्लाह शारी तव्हांखे कलाम ॿुधायूं था तव्हांजी इहो महिरबानी कलाम तव्हां असांखे ॿुधायो वॾी महिरबानी थींदी भाऊ का भाई ॻाल्हि आहे का ॻाल्हि आहे तव्हांजो शो आहे तव्हांजो प्रोग्राम हमेशह कोशिशि थैंक यू सो मच थैंक यू सो इहो मोहबत आहे इहा माण्हुनि जी फीडबैक अच्छा तजमल कीअं रहंदो आहे फीडबैक तव्हांखे तव्हां यूनिवर्सिटी परफॉर्म कयो त तव्हां शोज़ वग़ैरह कंदा आहियो किथे माण्हू घुराईंदा आहिनि तव्हांखे हैदराबाद में मोस्टली जेके कॉन्सर्ट्स थींदा आहिनि त या त बैक स्टेज हूंदो आहे हुते हा या त मुंहिंजी परफॉर्मेंस हूंदी आहे बैक स्टेज छा कंदा आहियो कमकार सर हा मैनेजमेंट हूंदी आहे अच्छा मैंने बाक़ी तव्हां परफॉर्म शोज़ वग़ैरह कंदा हो कीअं लॻंदो आहे जेकॾहिं हाणे तव्हांखे माण्हू शोज़ ते घुराइनि कीअं हाउ डज़ इट सर फील इन खां वधीक कहिड़ी ॻाल्हि लॻंदी आहे असांखे अच्छा वेरी गुड सही सही तमामु यार सुठी ॻाल्हि आहे जेके तव्हां एतिरा डेडिकेटेड आहियो एतिरा डिटरमाइंड आहियो शयुनि जे बारे में त तमामु सुठो आहे तव्हांखे मल्टीपल कमु करिणो आहे माना मैनेज बि कंदा सभु कंदा इवेंट्स कंदा जी सर बिल्कुलु अच्छा कॉम्पिटिटर्स आहिनि तव्हांखे लॻंदो आहे यार माना कॾहिं थींदो आहे न हेल्दी कॉम्पिटिशन हूंदो आहे यार हीअ सुठो पियो ॻाए ऐं थोरो न वधीक बहितर कंदो कॉम्पिटिशन रहंदी आहे सर काफ़ी थींदो आहे मतिलबु मोस्टली यूनिवर्सिटी में त मूंसां इहो सीन थींदो आहे त हू मूंखे चवंदा आहिनि त उस्ताद ई हा हू मतिलबु उहो स्केल कोन पकिड़े सघंदा आहिनि जंहिं ते आउं ॻाईंदो आहियां त तव्हां इलाही हाई पिच ते वेंदो हलियां पर कुझु माण्हू आहिनि अहिड़ा जिन खे ॿुधी मूंखे लॻंदो आहे त न यार आउं हिन जे साम्हूं नथो ॻाए सघां ही इज़ बेटर देन मी त काफ़ी अहिड़ा माण्हू अच्छा तव्हांखे लॻे थो ॿिया खोड़ सारा आर्टिस्ट आहिनि जिनखे बसि ईअं हल्को फुल्को ॻाईंदा आहिनि उनखे फेम मिली वेंदो आहे उनखे नॉलेज न हूंदी काफ़ी आहे राग जी ख़बर न हूंदी आहे सर हींअर पाण वटि काफ़ी आहिनि अहिड़ा जिन खे यूट्यूब तां गिटार सिखियो हा ॿ गाना ॻाया हा हिकिड़ी का वीडियो वायरल थी वई फेम मिली वियो न हू चवंदा असां सिंगर आहियूं अच्छा ऐं तव्हांखे ख़बर आहे केतिरो डिफिकल्ट आहे केतिरो ॾुखियो आहे हिकु हिकु सुर जी पंहिंजी रिक्वायरमेंट आहे केतिरी सिखिया वठणु घुरिजे एॾी ज़रूरी आहे इहा जो असांखे हिननि शयुनि जी ख़बर न आहे पोइ थिए छा नतीजनि में 100% कामयाबी कोन थी मिले जेके तव्हांखे शइ जी ख़बर न आहे बिल्कुलु ड्राइविंग तव्हां तॾहिं कयो ड्राइविंग जी तव्हांखे ख़बर हूंदी ड्राइविंग जी रूल्स मुंहिंजो इहो मञणु आहे त मतिलबु मूंखे अञा म्यूज़िक जी सेब ख़बर कान्हे बिल्कुलु वरी इलाही वॾो गहरो समुंड आहे हा जेको तरी सघे जेको तरी सघे सो वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि ॿिया जेके लेजेंड्स हुआ असांजा वञी चुका आहिनि तव्हां कहिड़ा कहिड़ा हुननि जा कलाम सुठा लॻंदा आहिनि जेके लेजेंड्स सर मूंखे मंज़ूर साकिराणी जो गानो तमामु वणंदो आहे कीअं लॻंदो साथी आहे पवई आहे जे गॾिजी रही आहे हा मां तव्हां अंदाज़ो कंहिं दौर में एॾो बहितरीनु एॾो वोकल कार्ड एॾो आवाज़ में मिठास एॾो बहितरीनु तरीक़े सां हुन परफॉर्म कयो आहे जीअं असां वटि अलन फ़क़ीर साहिब जन उन्हनि जी हिन वक़्तु सॼी दुनिया पे ॻाए सादिक फ़क़ीर आहे सोडल फ़क़ीर आहे ॿिया खोड़ सारा केॾो बहितरीनु तरीक़े सां हुननि निभा कयो आहे हिकु हिकु शइ सां ऐं असां वटि अॼुकल्ह महिनत न आहे महिनत न आहे सर पाण वटि तव्हां चओ पिया तव्हां रियाज़ बि कंदा हो तव्हां मिलंदो आहे इहा वॾी ॻाल्हि आहे तव्हां रियाज़ कयो खोड़ सारा माण्हू रियाज़ ई कोन कंदा घुमंदा फिरंदा तमामु सुठी ॻाल्हि कुझु आहे असांखे कलाम ॿुधाईंदो बि कुझु आहे तव्हां तयारु आहे भले तव्हांजे जेको दिलि चए तुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे सफ़र टेक इट ईज़ी कर जेको ॿुधाइणु चाहे थो बिल्कुलु ॿुधाए जेको ॻाइणु चाहे थो इट्स चवां थो सभु नाज़रीन बि साईं वज़ीर अली शाह जो वाह वाह गानो ॻाईंदासीं तूं मूंखे वणी थो ओहो ऐं तोखे वाह वाह तूं मूंखे वणी थो तूं मूंखे
न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो, न साथी मिलियो को कॾहिं रूह वारो, अकेला हुयासीं अकेला ई आयूं हो, विसारे विसारे छॾियो जिन मुसीबत में मूंखे, विसारे छॾियो जिन मुसीबत में मूंखे, वरी याद कयां मां ज़रूरी त नाहे, तूं मूंखे वणी तो इहा ॻाल्हि बि आहे, ऐं तोखे वणा मां ज़रूरी त नाहे। सर हिकिड़ो ॿियो बैट कंदासीं हिन में। डंभ ॾींदा रहो, हो डंभ ॾींदा रहो, कोई बि प्यारा लॻो, डंभ ॾींदा रहो, कोई बि प्यारा लॻो, कुछ त ईंदा करो के त ॻाल्हियूं करो, शाम जो ई पहर नाम सां करो, शाम जो ई पहर नाम सां करो, डंभ ॾींदा रहो, मेहरबान तुंहिंजी अखिड़ियुनि में चाहे लिखियल, मेहरबान तुंहिंजी अखिड़ियुनि में चाहे लिखियल, मेहरबान तुंहिंजे अखिड़ियुनि में चाहे लिखियल, जीअं हलिया तीअं असां इन ते भरत भरियो, जीअं हलिया तीअं असां इन ते भरत भरियो, कुछ त ईंदा करो के त ॻाल्हियूं करो, शाम जो ही पहर नाम सां करो। वाह साईं वाह, वाह वाह तजमुल, ॾाढो मज़ो अची वियो आहे, मज़ेदार, फर्स्ट क्लास। तुंहिंजो बि गानो ॿुधो, असां हिकिड़ो ॿियो बि गानो ॿुधाईंदासीं पंहिंजे व्यूअर्स खे, हिकिड़ो गानो प्ले कंदासीं, गाने खां पोइ वरी कचहरी कंदा तव्हांखे, तव्हां काॾे न वञो, अञा खोड़ सारा तजमुल खां कलाम ॿुधासीं, मस्ती मज़ाक कंदासीं, डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। सो वेलकम बैक, वरी ख़ुशि आहियूं, तव्हां गाना ॿुधायूं तव्हांखे, सुठा सुठा कलाम ॿुधायूं पिया, ऐं ॾाढो टैलेंट मौजूदु आहे असां वटि, ऐं तजमुल आहे सिंधी नौजवान, ऐं पंहिंजो नौजवान, पंहिंजे शहर जो टंडो मोहम्मद ख़ान जो, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, टंडो मोहम्मद ख़ान, बदीन, सखर, शिकारपुर, घोटकी, रड़की, ॾरकी, उमरकोट, थरपारकर, किथां जा बि आर्टिस्ट ईंदा आहिनि, तॾहिं सिंध जा, त मूंखे हिकिड़ी शइ थींदी आहे, दिलि सां थो ॻाल्हायां, दिलि चवंदो आहे, सिंध हमेशह मुर्गे पई, ऐं कोशिशि कंदो आहियां की असां ॾाढी महिनत कई आहे यार, ॾाढी स्ट्रगल कई आहे, ऐं हिन वक़्तु ताईं कयूं पिया, त आर्टिस्ट जी छा फीलिंग्स हूंदियूं आहिनि, आर्टिस्ट छा सोचंदो आहे, आर्टिस्ट केॾी महिनत सां को तयारी कंदो आहे, ऐं तव्हांजी सिर्फ़ु हुनखे डेडिकेशन खपंदी, तव्हांजी फीडबैक खपंदो आहे, थोरी साराह थी वई, थोरी हुनखे सजेशन ॾियो, थोरो गाइडलाइन थी वञे, हुनखे मिली वञे त थोरो इनकरेज थींदो, हमेशह कोशिशि करे पंहिंजे आर्टिस्टनि खे ओन कयो, पंहिंजे आर्टिस्टनि खे सपोर्ट कयो, जीअं तजमुल आहे, ऐं तजमुल छा डेफिनेट आउं चाहियां थो अलाह साईं करे वॾे मंच ते वॾे प्लेटफॉर्म ते परफॉर्म करे, ऐं हमेशह कोशिशि हूंदी आहे, मज़ो ईंदो आहे त नवनि आर्टिस्टनि खे चांस ॾे, शायदि असां जेतिरी स्ट्रगल कईसीं, कोशिशि कई कंदा आहियूं त कंहिंखे उन तकलीफ़ खां, उन प्रोसेस खां शायदि न गुज़रे, उनखे थोरियूं उहो बि हिकिड़ो पार्ट ऑफ द हिकिड़ो स्ट्रगल आहे, पार्ट ऑफ द हिकिड़ी जर्नी आहे, सो ईअं ई जेके बि नौजवान आहिनि, जेके सम्झनि था सुठो कमु कनि पिया, डेफिनेट उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु घुराईंदुसि, ऐं ज़रूरु उन्हनि खां कचहरी कंदासीं, ज़रूरु उन्हनि खां हाल वाल थींदो, ज़रूरु उन्हनि खां पुछा थींदी उन करियर जे बारे में,
हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, तव्हां टीवी ते अची वियो, पोइ आहिस्ते आहिस्ते तव्हां शयूं वञी अॻिते पंहिंजो पाण रस्तो क्रिएट करे सघो था। सो तजमुल ॿियो हालवाल ॾियो, छा ख़बरचार आहे, छा हालवाल आहे ॿियो? तव्हां ॾाढो सुठो पिया ॻायो माशाल्लाह, ऐं इनखे कंटिन्यू ज़रूरु कजो, इन शइ खे न महिनत ज़रूरु कजो, स्ट्रगल ज़रूरु कजो न, त लाइफ में थींदो छा आहे कॾहिं कॾहिं न तव्हां खे कोई न ॿुधंदो आहे, तव्हांखे को लाइक न कंदो आहे, तव्हांखे अंडरस्टैंड न कंदो आहे, इट डज़ंट मीन दैट कि तव्हां ग़लति कमु था कयो, इट डज़ंट मीन दैट कि यू आर नॉट अ गुड, इट मीन्स कि तव्हांजो टाइम अचिणो आहे। सो इहा ज़रूरु इनकरेज कयो, ॿियनि खे बि कयो, ऐं टीम ठाहे हलो, सपोर्ट कयो माण्हुनि खे, ऐं सपोर्ट करणु घुरिजे। ऐं तव्हां ओवरऑल ॾिसो पिया अॼुकल्ह कहिड़ो कमु थिए पियो, कीअं पिया ॾिसो ओवरऑल मीडिया खे, ॻाइण स्पेशली ॻाइण जे हवाले खां, म्यूज़िक जे हवाले खां, कहिड़ो म्यूज़िक ते कमु थिए पियो? सर हींअर मोस्टली जेका मतिलबु काफ़ी ट्रेंडिंग ते शइ हले पई, सिर्फ़ु सिंधी न बल्कि ॿिया बि जेके पंहिंजा भाइर आहिनि, काफ़ी मतिलबु दिलि सां जेका ॿुधनि था, त उहा इहा ई आहे, सिंधी पंहिंजो जेको सूफ़ीज़म आहे, सूफ़ीज़म खे हू EDM में पिया वठी अचनि, जीअं मोस्टली तव्हां बिलाल मैसर जा गाना ॿुधा हूंदा, त इन शइ जो सर हींअर इलाही ट्रेंड पियो हले। मतिलबु आउं पाण बि चाहियां थो त को प्रोड्यूसर वग़ैरह मूंखे अहिड़ो EDM मिले जंहिंसां आउं कोलैब करियां, जीअं तव्हां आबिद ब्रोही जा तव्हां गाना ॿुधा हूंदा। बिल्कुलु, मूंखे यादि आहे आबिद थी वियो, बिलाल थी वियो, ऐं जेको आहे बाबर मंगी वारा थी विया, या ॿिया छोकिरा खोड़ सारा नौजवाननि जेके आया आहिनि हिते, अरसलान आयल हुयो कुझु ॾींहं अॻु में, शेख, उहो ॾाढा सुठा सुठा छोकिरा आहिनि जेके ॾाढो सुठो कमु पिया था, सभिनी खे कोलैब करणु घुरिजे। काफ़ी सर इलाही टैलेंट वधी वियो आहे पाण वटि, पंहिंजो सिंधी रैप जो पाण वटि कुझु बि कोन हूंदो, मतिलबु की हाणे त अलीगुल पीर हूंदो, अलीगुल पीर खां पोइ अलीगुल पीर खां पोइ हैदराबाद जो सोहेल बाट आहे, हा सोहेल लाहौर में लाहौर में आहे, उहो ॾाढो सुठो छोकिरो आहे, HR बि ॾाढो सुठो हिकिड़ो गानो कढियो हुयो पंहिंजो हैदराबादी नरनमा, हा बिल्कुलु बिल्कुलु, उन खां पोइ पंहिंजो कराची ज़ैबिस्ट में जीअं बाबर आहे, हा बाबर आहे, तई पंहिंजो मसूद बि उते पढ़ंदो आहे, EDM प्रोड्यूसर आहे, हा मसूद त ईअं मतिलबु काफ़ी टैलेंट पाण वटि इलाही वधी वियो आहे। सो बिल्कुलु उन्हनि खे न हाणे आहिस्ते आहिस्ते नज़र अचनि पियूं शयूं, ॾाढो सुठी ॻाल्हि इहा थी लॻे त माना जंहिं लेवल ते उहो हू था कनि, मतिलबु अंडरस्टैंड कनि था, जंहिं लेवल ते हू अप्रोच आहे उन्हनि जी, माना वेस्टर्न म्यूज़िक खे सही तरह परफॉर्म कनि, कोलैब सही तरीक़े सां, इहा ॾाढी ख़ुशी आहे। सर वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़े वेस्टर्न स्टाइल खे तव्हां सिंधी कल्चर खे उन में तव्हां प्रमोट कयो गॾु, त इलाही वॾी ॻाल्हि आहे, या आसानी कोन्हे सर, बिल्कुलु आसानी कोन्हे, इहा हक़ीक़त आहे, जेको इहो ॾाढो ॾुखियो। सो वेल, अलाह साईं तव्हांखे वधीक कामयाबु कंदो, बेस्ट विशेस आहिनि तव्हांखे। फैमिली सपोर्ट केतिरी रही आहे तव्हांखे, फैमिली जे हवाले खां छा आहे? सर फैमिली मुंहिंजो तव्हांखे आउं बैकग्राउंड ॿुधायां त अलाह जो शुक्र आहे, मुंहिंजो पंहिंजो जेको ॾाॾा गुलाम हुसैन शाह, उहो शाइर हो, उनखे सोच टिखड़ाई जो लक़ब मिलियल हो। असां वटि बैकग्राउंड में मोस्टली सर शाइरी आहिनि, ठीकु आहे, नूरुल हुदा शाह, उहा सर राइटर आहे, ज़ंजबिल आसिम दा ॿुधो हूंदो, ऐं तव्हां इमदाद हुसैनी ॿुधो हूंदो, इहे सर मुंहिंजो मतिलबु फैमिली बैकग्राउंड जेको रहियो आहे, असांजे वॾनि जो बि इहो ई हूंदो हो त हू शाइरियूं लिखंदा हुआ, काफ़ियूं जेके सिंधी में हूंदियूं आहिनि, काफ़ियूं वग़ैरह लिखंदा हुआ, पोइ इहो उतागनि में महफ़िलूं थींदियूं हुयूं, मंगराणियूं ईंदियूं हुयूं, पोइ उन्हनि खे विहारे सेखारींदा त हीअ सुर हीअं न हीअं, मतिलबु ॾिठो वञे त आउं ईअं ई न आहियां आयो, माना हिकिड़ो बैकग्राउंड आहे, उहा शइ तव्हांखे विरसे में मिलियल आहे, हिकिड़ी शइ कनेक्टेड आहे, इंटरकनेक्टेड आहे, नंढे हूंदे खां वठी कनेक्टेड आहे, हिन जे करे माना हूअं तव्हांखे फैमिली सपोर्ट रही आहे त तव्हां ॻायो कमायो या ॻायो, या अॻिते कोन न यार हीअ न हीअ शइ न स्कोप न आहे हिन जो, फाइनेंशियल फ्यूचर न आहे। मोस्टली ईअं थींदो आहे न, मूंखे तव्हांखे आउं ॿुधायां मोस्टली जेका ॻाल्हि माण्हू टोकींदा आहिनि मूंखे, उहा यार तूं सही ॾेई, तूं कहिड़ा कम थो करे, तूं ॻाई पियो, तूं वॼाई पियो, हीअं आउं सर इग्नोर कंदो आहियां हिन ॻाल्हि खे, आउं ॼाणा मुंहिंजो रब ॼाणे कुझु बि न आहे, आउं इग्नोर कंदो आहियां। ऐं आउं छा कंदो आहियां, जो मुहर्रम थींदो आहे त आउं मुहर्रम में क़सीदा बि पढ़ंदो आहियां, नोहाखानी कंदा आहियूं, त मूंखे माना माण्हू ॾाढो क्रिटिसाइज़ कंदा आहिनि हिन ॻाल्हि ते, त यार या तूं नोहा पढ़ी, या तूं गाना ॻाए, हीअं हूअं, चवंदा यार ॾिसो पंहिंजो हिकिड़ो अंडरस्टैंडिंग आहे, आई वांटेड टू नो त हिकिड़ी फैमिली मां जेको हिकिड़ो माण्हू चए त मां जो कैरियर अक्सर के असां डॉक्टर्स, इंजीनियर्स, आर्किटेक्चर, फलाणे फील्ड हिकिड़ो स्कोप ॾिठो वेंदो आहे न सोसाइटी में असां वटि, ऐं सिंगर ॻाइणु अहिड़ो आहे त शायदि मतिलबु हिकिड़ो फ्यूचर हुजे या न हुजे, फाइनेंशियल स्टेबिलिटी थिए या न थिए, सुभाणे खां फैमिली हूंदी, सुभाणे खां मामलात हूंदा, त उन वाले को फैमिली सपोर्ट केतिरी रही? बिल्कुलु मूंखे अलाह जो शुक्र आहे, बाबा कॾहिं मना कोन्हे कयो, न ई मूंखे अम्मी कॾहिं मना कया, मुंहिंजो बाबा पाण म्यूज़िक जो ॾाढो शौक़ीनु आहे, वेरी गुड, त मूंखे बाबा मां बि इलाही इंस्पायरेशन मिलंदी आहे हिन शइ जी, त सर असांखे जेतिरो मोटिवेट कंदा ॿिया असां ओतिरो ई असांजी दिलचस्पी वधंदी न हिन ॻाल्हि में, त फैमिली जी मूंखे अलाह जो शुक्र आहे इलाही सपोर्ट मिली आहे, छो त हाणे
पढ़ाई मुंहिंजी हिकिड़े साइड ते सर मोस्टली पेरेंट्स हूंदा आहिनि यार तूं बिल्कुलु। पढ़ाई के हाँ, ॾिस पढ़ाई, हेॾां हाँ, होॾां। पढ़ाई। मूंखे सर बाबा कुझु बि कोन्हे चवंदो। अच्छा। बाबा चवंदा तोखे जेको दिलि करे हाँ, उहो तूं कर। हाँ। बाबा सर इलाही सादे क़िस्म जो माण्हू आहे त मूंखे चवंदो आहे जंहिंमें तुंहिंजो इंट्रस्ट हुजे उहा तूं कर। हाणे हैदराबाद में कॉन्सर्ट्स थींदा, शुरूआत जॾहिं मूं कई मतिलबु परफॉर्मेंस वग़ैरह ई त मूंखे पे कोन मिलंदी हुई, सही पे न कंदा पर उन जे करे सर आऊं काफ़ी ख्वारियूं कंदो हुउसि, कपिड़ा नवां वठंदो हुउसि, बाबा पैसा ॾियो कपिड़ा नवां वठां, बाबा गिटार जो हीअ थी पियो आहे उहो थी पियो आहे, गाॾी ॾियो वञा होॾां, काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं, बिल्कुलु। टाइम मैनेजमेंट इलाही। त सर बाबा मतिलबु कॾहिं मूंखे ईअं मना तक कोन चयो त न का ज़रूरत कान्हे का केॾां वञण जी हेॾां होॾां कुझु बि न। अच्छा, वेरी गुड। तव्हां यकीन करियो हींअर मुंहिंजी फ्राइडे सैटरडे संडे क्लास बि न हुई, ऐं हैदराबाद वियल हुयसि, ऐं पाण हैदराबाद में रहंदो आहियां। मूं सिर्फ़ु बाबा खे एतिरो ॿुधायो त बाबा सैटरडे ते मुंहिंजो शो आहे, हाँ कशिश ते आउं वेंदुसि होॾे। हाँ सर बाबा मूंखे मोकिले छॾियो, कुझु बि बाबा मूंखे कोन चयो त न तूं वेही रहो केॾां थो वञी शो ते हेॾां होॾां। मुंहिंजी क्लास बि कोन हुई पर तॾहिं मां आयुसि। वेरी गुड यार, तमामु सुठी ॻाल्हि आहे। फैमिली सपोर्ट आहे, बिल्कुलु सर, अलाह जो शुक्र आहे। फैमिली सपोर्टिव आहे, उनखे अलावा अहिड़ा खोड़ नौजवान खे इंकरेजमेंट मिलणु घुरिजे। आई ऑलवेज़, ऐं मां हिकिड़े तव्हां हमेशा बिलाल जी मां तारीफ़ कंदो आहियां, बिलाल मैसरी। बिलाल जेको आहे तारीफ़ जे लाइक़ु आहे। तमामु सुठी ॻाल्हि हुन में इहा आहे त हमेशा ओबलाइज कंदो आहे, हमेशा वैल्यू ॾींदो आहे, अंडरस्टैंड कंदो आहे त केरु थो ॻाल्हाए, छा थो ॻाल्हाए। ऐं बिलाल खे आउं हमेशा हिकिड़ी शइ चवंदो आहियां, बिलाल जेकॾहिं ज़िंदगी में तव्हांखे कामयाबी मिले थी न त कोशिशि करे ॿियनि लाइ हिकिड़ो रस्ता ठाहियो। ॿियनि लाइ रस्ता आसानी कंदा त ज़िंदगी में तव्हांजा रस्ता आसान थींदा। हिकिड़ो पोइ तव्हांखे नेचर सपोर्ट कंदी हमेशा। ऐं ॿियो हूंदो तव्हां पंहिंजे फेम खे जेको आहे न सस्टेन कयो, यू नो हाउ टू सस्टेन योर फेम। तव्हांखे फेम खे सस्टेन करिणो आहे, उहो ॾाढी मेंटेन करिणो आहे काइंड ऑफ, उहा बि ॾाढो ज़रूरी आहे आर्टिस्टनि लाइ। समटाइम खोड़ सारा माण्हू खे हूंदो आहे त मां टीवी ते अची वञा, मूंखे फेम मिली वञे, उन खां पोइ हू हिन जो मिसयूज़ कंदा आहिनि। बट इट इज़ वेरी, आउं बिलीव कंदो आहियां त मतिलबु हे जेको हिकिड़ी राति में माण्हू खे फेम थो मिले न, इहो जजी देरि नथो हले। हा सफ़ा नथो हले। तव्हां छिके छिके तव्हां 2 ॾींहं 3 ॾींहं तव्हां वायरल ईंदा, तव्हांखे हिकिड़ो 2 शो मिली विया हलिया तव्हां करे छॾिया, पर सर केतिरो टाइम, सॼी ज़िंदगी तव्हां उहो कोन कंदा पिया। बिल्कुलु आख़िर तव्हां वापसि डाउन थींदा। बिल्कुलु हक़ीक़त आहे। त बहितर इहो ई आहे त माण्हू महिनत करे, महिनत करे अॻियां वधे। तव्हांजी बैकग्राउंड तव्हांजो एतिरो ठहियलु हुजे, एतिरी तव्हांजी स्ट्रगल करणु हुजे जो केरु चाहे बि तव्हांखे केराए न सघे, कुदरत बि न सर न केराए सघे तव्हांखे। तव्हांजी एतिरी महिनत, सर महिनत अलाह साईं चोर जी ज़ाया कोन्हे कंदो, महिनत चोर जी ज़ाया कान्हे थींदी। इहा हक़ीक़त आहे। त महिनत आउं चवां थो जेकॾहिं इहा अप्रोच आहे, इहा अंडरस्टैंड कयां थो त प्लीज़ मां ॾिसां थो तुंहिंजो फ्यूचर ब्राइट हूंदो इंशाल्लाह, अलाह साईं कंदो। ऐं हिकु ॾींहुं वॾी स्टेज ते ॾिसंदुसि ऐं मुंहिंजी बेस्ट विशेस हूंदियूं तव्हांजे लाइ। दिस इज़ योर फर्स्ट शो, डेब्यू शो आहे, ऐं मार्क माई वर्ड्स, जेके तव्हां ईअं ई रहियो, ईअं ई पॉज़िटिव रहियो, डाउन टू अर्थ रहियो, ऐं पंहिंजे ॿियनि शयुनि वधीक फोकस तव्हां पंहिंजे कला ते कई, तव्हां ॿियो फोकस पंहिंजे गले ते कयो, त तव्हां इंशाल्लाह ज़रूरु कामयाबु थींदो। हमेशह डाउन टू अर्थ रहणो ऐं इहो प्रॉमिस करे वञिजो हितां त ज़िंदगी में कॾहिं बि ॿियनि जे लाइ आसानी पैदा कजो। जेकॾहिं को बि माण्हू आहे न ॿियो मुमकिन आहे तजमुल थी सघे, त उहो बि चवंदो त मां बि थियां, त हमेशह ज़िंदगी में आसानी कजो। इट्स ऑल अबाउट मतिलबु अचे ऐं वञण में पाण वटि काफ़ी घटि शइ अथव। हा तव्हां घटि आहे, बट उहो फ्यू पीपल अंडरस्टैंड, बट आई अंडरस्टैंड थिंग्स के मूंखे ख़बर आहे। मां हमेशह हर शो में चवंदा मूंखां अॻु में हिते कोई ॿियो हुयो, आउं आयुसि ऐं आउं वेंदुसि हिते ॿियो कोई ईंदो, आउं रेडी फॉर दैट। ठीकु आहे, हिन लाइ रेडी आहियां त मूंखे वरी अॻिते वञिणो आहे किथे, मुंहिंजी ज़िंदगी में डेस्टिनेशन मुंहिंजो सर इहो तव्हां जेका ॻाल्हि करियो पिया इन सां ई रिलेटेड आउं ॻाल्हि कंदुसि त मतिलबु शुरू खां हाणे कॉन्सर्ट्स वग़ैरह असां कंदा हुआसीं त ज़ाहिर आहे वॾनि वॾनि आर्टिस्ट सां मुलाक़ात बि थींदियूं, हुननि सां कचहरी बि थींदियूं, जैमिंग्स बि थींदियूं हुयूं। सर आयमा बैग, साहिर अली बग्गा, नताशा बैग, आबिद बिरोई, बिलाल मैसर, असगर खोसो, काफ़ी सारा अहिड़ा आर्टिस्ट, मतिलबु हिननि सां मुंहिंजियूं ईअं जीअं तव्हां सां वेठो आहियां ईअं ई मुंहिंजूं कचहरियूं कयल आहिनि। मुंहिंजी हिकिड़ी यूट्यूब ते वीडियो वायरल थियल अथव आयमा बैग सां, ईअं ई कॉन्सर्ट हिकिड़े में मूं गानो ॻायो त उहा वीडियो वायरल थियल आहे। त सर मूं हिकिड़ी ॻाल्हि हिननि ते नोट कई, उहा इहा जो ऐं आर्टिस्ट जे नाले नथो चवां, पर हूअं ई हिकिड़ी ॻाल्हि थो करियां त मतिलबु कंहिंजे आसरे ते तव्हां न वियो, मतिलबु केरु तव्हांखे अची चए यार आउं तोखे एतिरो अॻियां करे छॾींदुसि, आउं तोखे हीअं करे छॾींदुसि, सर केरु कंहिंजे लाइ कुझु बि नथो करे। इन करे बहितर इहो आहे पंहिंजी महिनत करियो, ॾियण वारो अलाह साईं आहे। बिल्कुलु, इहा तमामु तव्हांजो ख़ुदाई ते बिलीव हुजे तई महिनत करियो, अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो। तमामु सुठी ॻाल्हि। असांखे हाणे छा पिया ॿुधायो भला हाणे सर हींअर सरमत सिंधी जो तव्हांखे कलाम ॿुधाईंदासीं, अचण जी न कई। वाह साईं वाह, तूं अचण जी कने, वाह वाह, ॾाढो मज़ेदार हूंदो। दिल पुछो तू शेर लिखी तो सारी रात सो कहला
सर रिपीट करना थी ने दिल पूछो तू शेर लिखी तो सारी रात सो कहला चयम चरी तू थी धड़की मुझे सीने में जहला हो अल्लाह हो तो अचण जी न कई मुंद आई वई आस मोटी वई हीर कान गुली मन पंहिंजो सड़ियो जियो पंहिंजो झुरियो असां तोखे सॼो असां तोखे सॼो तो अचण जी न कई मुंद आई वई आस मोटी वई हीर कान गुली मन पंहिंजो सड़ियो जियो पंहिंजो झुरियो असां तोखे सॼो असां तोखे सॼो तुंहिंजा वाइदा पिरी जे विसारे छॾी तुंहिंजा वाइदा पिरी जे विसारे छॾी आस पैदा करे पोइ धिकारे छॾी तुंहिंजा वाइदा पिरी जे विसारे छॾी आस पैदा करे पोइ धिकारे छॾी असां कुझु न चयो मन पंहिंजो सड़ियो असां तोखे सॼो असां तोखे सॼो असां तोखे सॼो असां तोखे सॼो तो अचण जी न कई मुंद आई वई आस मोटी वई हीर कान गुली मन पंहिंजो सड़ियो जियो पंहिंजो झुरियो असां तोखे सॼो असां तोखे सॼो यार वाह 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 सफ़ा मज़ो अची वियो यार शाह साहब सफ़ा बाक़ाइदा मज़ो अची वियो सो वेल तव्हां सभिनी सिंगर्स खे ॿुधो पिया ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं तव्हां हिन खे टाइम कढी ॿुधो पिया ॾाढी सुठी शइ आहे इन अप्रोच वो हिकिड़ो गानो प्ले कंदासीं ऐं सरमर साहब जो गानो ॿुधाए करे ॾाढो मज़ो अची वियो सो हिकिड़ो गानो ॿुधंदासीं गाने खां पोइ कचहरी कंदासीं काॾे न वञो राजो सां गॾु वेलकम बैक ॾाढियूं तजमुल सां ब्रेक में ॾाढी सुठी कचहरी हलनि पियूं लाइफ में हिकिड़े उहे आर्टिस्ट जूं ॻाल्हियूं जेके खोड़ सारा आर्टिस्ट हमेशह चवंदा आहिनि कुझु न कुझु तुंहिंजे लाइ कयूं था ईअं था कयूं उहो कंदासीं उहो कंदासीं यू नो इहो ई सभु कुझु आहे ज़िंदगीअ में त तव्हां पंहिंजो जेको आर्ट जेको फेम आहे तव्हांजो या जेके तव्हांखे लाइक कनि था उनखे मेंटेन कीअं करिणो आहे मां हमेशह सभिनी खे चवंदो आहियां जेको हिते ईंदो आहे उन्हनि खे इहा ई ॻाल्हि कंदो आहे तव्हां यार अचो ठीकु आहे जेको असांजे हथ में आहे जेको मुंहिंजे वस में आहे या जेको मुंहिंजे इदारे वस में आहे जेका मूंखे चैनल जी परमिशन आहे मूं वटि त मूंखे हमेशह ॾाढो इनकरेज कयो आहे मुंहिंजी मैनेजमेंट त डू वट एवर यू वांट टू डू तोखे जेको बहितर लॻे उहो कर पर हमेशह सुठो कजांइ हमेशह सुठो कंदो आहे मूंखे ख़बर आहे त ड्रीम्स बिकॉज़ मां ॾाढो ड्रीमर माण्हू आहे हमेशह ड्रीम्स ते बिलीव कंदो आहे महिनत ते बिलीव कंदो आहे स्ट्रगल ते बिलीव कंदो आहे इहे खोड़ सारा माण्हू तव्हांखे मार्केट मिलंदा आहिनि जेके तव्हांखे हीअं थींदो हूअं थींदो हमेशह अल्टीमेट तव्हांखे पाण खे करिणो हूंदो आहे ऐं दिस इज़ वेरी ईज़ी आहे मां प्रोग्राम जे ज़रिए चवां थो कुझु जेके आर्टिस्ट आहिनि जेके नौजवान आहिनि जेके सुठो ॻाइनि था सुठो कमु था कनि ऐं सम्झनि था उनखे डायरेक्ट अप्रोच करे सघो था यार तव्हांखे किथां ज़िग थी करे अचण जी ज़रूरत न आहे आई एम ऑलवेज़ बी देयर मां हमेशह हुते हूंदो आहियां शो हिकिड़ो आहे ऐं सभिनी खे सपोर्ट ई कंदो आहे तव्हां मूंखे डायरेक्ट अप्रोच कंदा कयो तव्हां में जेके टैलेंट आहे तव्हां सुठो ॻाइबो त ॾिसंदुमि तव्हांखे घुराए वठंदुमि कहिड़ी वॾी रॉकेट साइंस आहे डेफिनेट आई विल इनवाइट यू सो इहे लाइफ जा हिकिड़ा अहसान मरलान सो ॿियो हाल ॿियो छा ख़बर छा हाल वाला हाणे तव्हांजी कंपोज़िशन करे थी पंहिंजा गाना करे था अचनि सर बसि हाणे दुआ करियो दुआ आहे हिकिड़े स्टूडियो वारे सां मुंहिंजो कोलैबोरेशन जो इरादो
हा हू मतिलबु ईअं हुन मूंखे अप्रोच कयो फेसबुक ते हिकिड़ो ग्रुप आहे हुनजे थ्रू हा त हुन मूंखे इहा ई ॻाल्हि कई त मतिलबु आउं काफ़ी सारा सिंगर्स ॻोल्हियां पियो हीअं हूअं मां चाहियां थो तव्हां हुननि खे स्क्रीन ते आणिया मूंखे लॻे त हा यार हीअ माण्हू मार्केट में अॻियां हली सघंदा हा त उन खे मूं पंहिंजो सिंधी जेका मूं कंपोज़िशन कई हुई चाचा इमदाद जी शाइरी हुई हा ॿुधी हुन तव्हां राति आयो मासरू आयो दास हल त कंहिं में कदे हलूं हा त इहा मूं कंपोज़ करे हुनखे ॿुधाई त उहो ॾाढो ख़ुशि थियो हुन मूंखे इहा ई ॻाल्हि चई काफ़ी सारा मूंखे मतिलबु सिंगर्स आहिनि अप्रोच कनि था हेॾां होॾां ऐं मतिलबु काफ़ी अहिड़ा बि आहिनि जेके बसि रुगो 2 मिंट गिटार हथ में खणी छॾियो ऐं चयो असां सिंगर आहियूं हीअं हूअं त हुन मूंखे चयो तव्हांजो एडवांटेज जेको पॉइंट आहे मूंखे इहो ई पियो लॻे त इलाही घटि माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिंधी ॻाए सघंदा आहिनि तव्हां सिंधी ॻाए सघो था मूं तव्हां में उहे एफर्ट्स ॾिठा आहिनि ऐं तव्हां जेको आहे सो वॾी ॻाल्हि आहे त तव्हां वटि पंहिंजी कंपोज़िशन्स आहिनि तव्हां वटि पंहिंजूं पोएट्रीज़ आहिनि त आउं ज़रूरु तव्हां सां कोलैब कंदुसि वेरी गुड सही आहे तमामु न बिल्कुलु आउं कोशिशि कंदुमि तव्हांजी ॾाढी मां तव्हांखे चवां तव्हांखे कुझु सपोर्ट आउं बि कंदुसि डेफिनेट सपोर्ट कंदुसि ऐं बिल्कुलु कंदुसि तव्हांखे ऑनर थो चवां जेको थी सघंदो मूंखे आउं ज़रूरु सपोर्ट कंदुसि ऐं चाहियां थो तव्हां किथे न किथे वञो जीअं ॿियनि खे हमेशह सपोर्ट कयो आहे भले जेके बि दोस्त आहिनि नौजवान मूंखे ख़बर आहे जिन सां मां सपोर्ट कयो हुननि जो राइट हुयो हुननि टैलेंट हो तव्हां बि टैलेंट आहे तव्हांजी बिल्कुलु सपोर्ट कंदुसि असां त असां हाणे छा पिया ॿुधायो तव्हां सर हींअर तव्हांखे ऐं मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो आउं चाहियां थो इन खे तव्हां करे वञो परफॉर्म हिते घणो त जीअं माण्हुनि खे वधि खां वधि ख़बर पए मुंहिंजो मक़सदु इहो आहे तव्हांखे परफॉर्म करणु जो त तव्हां तो बिल्कुलु ॿुधायो सर बिल्कुलु 2 लाइनूं आहिनि सर गाने जो यादि माई बागी जो कलाम आहे मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो ॾाढो मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो हो मुंहिंजो कागल आहे कुर्ब वारो मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो रे अल्लाह मूंखे सामी हणी ॾे तूं ढारो हो मुंहिंजो कागल आहे कुर्ब वारो सोनी मुंडी तुंहिंजी सवा तोलो हा सोनी मुंडी तुंहिंजी सवा तोलो मिला मारुन साल है ओलो ओ मिला मारुन साल है ओलो मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो हो मुंहिंजो कागल आहे कुर्ब वारो माला तुंहिंजी सवा तोलो हा माला तुंहिंजी सवा तोलो मिला मारुन साल है ओलो मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो हो मूंखे सामी हणी ॾे तूं ढारो हो मुंहिंजो कागल आहे कुर्ब वारो नमी सर ऐड कंदासीं माई बागी जो कलाम हिकिड़ो ॿियो ओ भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजो तो पुॼायूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजो तो पुॼायूं हो मुंहिंजो तो पुॼायूं ओ मन जूं मुरादूं हो मुंहिंजो तो पुॼायूं ओ दिलि जूं उमेदूं भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुंहिंजो तो पुॼायूं हिन में सर हिकिड़ो ॿियो गानो ऐड कंदासीं हिन दिलि जूं छा ॿुधायां हिन दिलि जूं छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ही त नाहिनि आहिनि हज़ार ॻाल्हियूं हिन दिलि जूं
आहिनि हज़ार ॻाल्हियूं। मदर भाई ॾाढो सुठो मिसरो थो चए। तो जेके मूंसां कयूं चांडोकीअ में वेही, तो जेके मूंसां कयूं चांडोकीअ में वेही, सभु यादि मूंखे आहिनि, सभु यादि मूंखे आहिनि से बार बार ॻाल्हियूं। टे चार ही त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। हिन दिल जूं छा ॿुधायां, हिन दिल जूं छा ॿुधायां, खोले मां यार ॻाल्हियूं। टे चार ही त नाहिनि, आहिनि हज़ार ॻाल्हियूं। यार वाह जो मन मज़ो अची वियो यार बाक़ाइदा। मां सोचां थो KTN ते बि तव्हांजो हिकिड़ो कलाम मैशअप थियणु घुरिजे, बिल्कुलु ठाराईंदासीं लॻे थो, चऊं था सभिनी खे यार तमामु सुठो। इहे सभु मैशअप्स साॻी स्केल ते आहिनि, इहो कीअं पाण सां जोड़िया आहिनि जेके? हाँ सर, इहो हूंदो आहे छो त काफ़ी गाननि जा या त स्केल सेम हूंदा आहिनि, मतिलबु राग जे हिकिड़े ते हूंदा आहिनि, हिकिड़े राग ते हूंदा आहिनि, त उहे कॉर्ड्स उन्हनि जा मैच थी वेंदा आहिनि। वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। केतिरा साल महिनत कई आहे हिन ते राग ते, बिल्कुलु इन अची करे? कुझु खाइण पीअण में एहतियात कंदा आहियो? सर काफ़ी मतिलबु अहिड़ा जीअं नोआ ख़ान वग़ैरह आहिनि, ऐं तमामु वॾी लेवल जा आहिनि। असां त उस्ताद मञंदो आहियां उन्हनि खे, त उन्हनि जो इहो चवणु हूंदो आहे यार चांवर न खाईंदा वञो, असां खाईंदासीं बोर्ड खाईंदासीं, पाणी थधो न पीअंदा वञो, गरम पीअंदा वञो। त आउं उन शइ जो सर एहतियात सफ़ा कोन कंदो आहियां, छो त मतिलबु मुंहिंजो गलो ख़राबु थियणो हुजे हा त थी वञे हा, ऐं थधो पाणी बि पियां थो ऐं चांवर बि खायां थो। सुठी ॻाल्हि आहे, शायदि क्वालिटी वधीक बहितर अचे। इहो इम्पैक्ट आहे डेफिनेट। गले थधे ख़बर आहे न, थधो पीअंदासीं त गलो बिल्कुलु, ऐं इट्स ऑल अबाउट गले जो आहे, हिन जो जेतिरो ख़्यालु कजे त वधीक सुठी ॻाल्हि आहे। ऐं ज़रूरु ख़्यालु कंदा हिन शइ जो, ऐं वधीक शयूं बहितर थी सघनि थियूं, रिज़ल्ट बहितर अची सघे थो। ऐं इंशाल्लाह यार मूंखे त ॾाढी ख़ुशी थी यार ॿुधी करे। तव्हां माना थोरो दिमाग़ में ॿ टे आइडियाज़ आहिनि, ऐं इंशाल्लाह वी विल वर्क टुगेदर इंशाल्लाह कंदो त अलाह साईं तोखे कामयाबु कंदो, ऐं आउं जेतिरी करे सघंदुसि कंदुसि। सो वेल गाइस, तव्हां बि जेकॾहिं कुझु चवणु चाहियो था, कुझु शेयर करणु चाहियो था असांजे यूथ लाइ, असांजे नौजवाननि लाइ, कुझु सजेशन, कुझु ॻाल्हियूं, कुझु कचहरियूं, कुझु हाल वाल, त उहो ज़रूरु ॿुधायो। ऐं ॿिया जेके नौजवान स्पेशली यूनिवर्सिटीज़ में, ऐं मूंखे ॾाढी दिलचस्पी आहे उन्हनि नौजवाननि जेके न हुडकी जेके नंढे ॻोठ में, सखर जेके नंढे ॻोठ में, जिते किथे थरपारकर जेके नंढे ॻोठ में, बदीन साइड के नंढे ॻोठ में, डिफरेंट शहरनि में, लाड़काणो एॾे जेके बि नौशोरो फेरोज़ जिते किथे जेके नौजवान आहिनि, कुझु ॻाइणु सघनि था, कुझु कनि था, प्लीज़ यार पंहिंजी आवाज़ खे प्रमोट कयो, ऐं पंहिंजा वीडियोज़ ठाहे करे यूट्यूब ते या फेसबुक ते रखो। किथे न किथे तव्हांजो इंशाल्लाह क़िस्मत ज़रूरु साथ ॾींदी। हिकिड़ो गानो प्ले कंदासीं हाणे, गाने खां पोइ कचहरी कंदासीं। तव्हां सभु काॾे न वञो, रहिजो। वेलकम बैक वियर्स, वेलकम बैक टू शो में तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॼु असां तजमुल शाह साहब हुयो, टंडू मोहम्मद ख़ान जो आहे, न्यू कमर आहे, यंगस्टर आहे, सुपर स्टार आहे, रॉक स्टार आहे, तमामु सुठो पियो ॻाए, ऐं मुंहिंजी बेस्ट विशेज़ हुन सां गॾु तो ज़िंदगी में अलाह सां हिनखे कामयाबी ॾे, ऐं हिनखे ज़रूरु सपोर्ट कयो, ऐं इंशाल्लाह जेकी थी सघंदी असां बि सपोर्ट कंदासीं। पर एटलीस्ट पंहिंजे टैलेंट जेके बि तव्हांजा पंहिंजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे ज़रूरु तव्हां कयो। अक्सर किन थींदो आहे त पंहिंजो हिन चवंदा आहिनि घर की मुर्गी दाल बराबरि, पंहिंजो आहे ठीकु आहे न, पर तव्हां जॾहिं इहो वॾो किथे परफॉर्म कंदो, हिनखे आर्ट सपोर्ट कंदो, डेफिनेट इहा हिकिड़ी प्राउड जी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त पंहिंजो आर्टिस्ट हुनखे ज़रूरु सपोर्ट कयो। ऐं तव्हांखे ओवरऑल कीअं पियो लॻे शो में अची करे? सुठो लॻो छा? जेको बिल्कुलु तमामु सुठो लॻो। फर्स्ट एक्सपीरियंस हो मुंहिंजो, पहिरीं कॾहिं आउं कंहिं शो ते वियो न आहियां। हा बिल्कुलु तमामु सुठो मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो। तव्हां इलाही तव्हांजो महिरबानी असांखे एतिरी इज़त ॾिनी। यू डिज़र्व यार, यू आर द आर्टिस्ट, यू आर द स्टार, ऐं फ्यूचर स्टार आहीं, तुंहिंजो राइट आहे जेको आहे। ऐं विश थो कयां। ॿियो छा चवणु चाहींदो नौजवान छोकिरनि खे जेके ॻाइण था अचनि, जेके तव्हांखे ॾिसनि था, जिन खे बि थोरो उत्साह पैदा थिए थो, दिलि में थोरो शौक़ु पैदा थिए थो, छा था चवणु चाहियो? सर आउं उन्हनि खे इहो ई ॾींदुसि त बसि जेतिरो थी सघे प्रैक्टिस करियो, ऐं जुनून आणियो सर हिकिड़ी शइ जो पाण में अंदरि। शौक़ु ऐं जुनून में फ़र्क़ु आहे। बिल्कुलु शौक़ु पूरो थियण खां पोइ ख़तमु थी वेंदो आहे, जुनून आणियो पंहिंजो पाण में अंदरि। बसि मूंखे हीअ शइ करणी आहे, उहा शइ तव्हां करियो, वरी तव्हां सोचो मूंखे अञा अॻियां करणी आहे इहा, त जुनून तव्हां आणियो, प्रैक्टिस करियो। अच्छा बिल्कुलु, वेरी गुड। असांखे छा पिया ॿुधायो? असांखे अॼु जो प्रोग्राम टाइम ते पुॼाणी ते थियो आहे, बट असां जेका प्रोग्राम जी पुॼाणी कंदासीं उहो तजमुल जो जेको मैशअप आहे या जेको परफॉर्म कंदो हुन ते वाइंड अप थींदो। सो इंशाल्लाह वरी तव्हां सां कचहरी थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखियो। सुभाणे टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़। त छा पिया ॿुधायो? सर मैशअप कंदासीं मैशअप बि आख़िरी। बिल्कुलु।
ओ दिल बारो चल पई करे हिता होड़ा मुंजा सुपरी हो हिता होड़ा मुंजा सुपरी विसारे वेठा हल्या ओ विसारे वेठा हल्या ओ दिल बारो चल पई करे मेरे पवंदी सान चवंदी सान मेरे पवंदी सान चवंदी सान रही वन रात भगोर में अल्लाह रही वन रात भगोर में दामन लगिया मौला मैं तो तेरी हूँ मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरी हूँ सुन लिया मेरा सवाल जी से वाणी लाल अब तो जीना मुहाल जी से वाणी लाल मैं तो तेरी हूँ मैं तो तेरी हूँ दामन लगिया मौला मैं तो तेरी हूँ मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरी हूँ सुन लिया मेरा सवाल जी से वाणी लाल अब तो जीना मुहाल जी से वाणी लाल मैं तो तेरी हूँ मैं तो तेरी हूँ दामन लगिया मौला दामन लगिया मौला दामन लगिया मौला